नाज़रीन हाणे ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं नारो मां जिते टाउन कमेटी चूंडकुंज अकाउंट हलाइण वारा इख्तियार टैक्स सुप्रिटेंडेंट यूसुफ शेख खे ॾियण वारो मामलो थियो आहे। आवाज़ न्यूज़ ते ख़बर नशर थियण बाद लोकल गवर्नमेंट तहरीक में अची वई आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त टाउन कमेटी चूंडकुंज जे अकाउंट हलाइण वारा इख्तियार टैक्स सुप्रिटेंडेंट यूसुफ शेख खे ॾियण वारे मामले बाबति आवाज़ न्यूज़ ते ख़बर नशर थियण बाद लोकल गवर्नमेंट तहरीक में अची वई आहे। महकमाती जांच में घुर्बल 17 स्केल जे मुलाज़िम बहादुर अली महर के आरजी इज़ाफ़ी चार्ज ॾियण जो ऑर्डर जारी कयो वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। टाउन कमेटी चूंडकुंज जे अकाउंट हलाइण वारा इख्तियार टैक्स सुप्रिटेंडेंट यूसुफ शेख खे ॾियण वारो मामलो आवाज़ न्यूज़ ते ख़बर नशर थियण बाद लोकल गवर्नमेंट तहरीक में अची वई आहे। महकमाती जांच में घुर्बल 17 स्केल जे मुलाज़िम बहादुर अली महर के आरजी इज़ाफ़ी चार्ज ॾियण जो ऑर्डर जारी कयो आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। महकमाती जांच में घुर्बल 17 स्केल जे मुलाज़िम बहादुर अली महर के आरजी इज़ाफ़ी चार्ज ॾियण जो ऑर्डर जारी कयो वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं त टाउन कमेटी चूंडकुंज जे अकाउंट हलाइण वारा इख्तियार टैक्स सुप्रिटेंडेंट यूसुफ शेख खे ॾियण वारे मामले बाबति आवाज़ न्यूज़ ते ख़बर नशर थियण बाद लोकल गवर्नमेंट तहरीक में अची वई आहे। महकमाती जांच में घुर्बल 17 स्केल जे मुलाज़िम बहादुर अली महर के आरजी इज़ाफ़ी चार्ज ॾियण जो ऑर्डर पिण जारी कयो वियो आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। टाउन कमेटी चूंडकुंज जे अकाउंट हलाइण वारा इख्तियार टैक्स सुप्रिटेंडेंट यूसुफ शेख खे ॾियण वारो मामलो आवाज़ न्यूज़ ते ख़बर नशर थियण बाद लोकल गवर्नमेंट तहरीक में अची वई आहे। महकमाती जांच में घुर्बल 17 स्केल जे मुलाज़िम बहादुर अली महर के आरजी इज़ाफ़ी चार्ज ॾियण जो ऑर्डर जारी थी वियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। असां सलाइन ते मौजूद आहे नारो मां आवाज़ टीवी जो रिपोर्टर पीराणो साहिल बंबरो। जी पीराणो साहिल, वधीक छा अपडेट आहे? अॼु टाउन कमेटी चूंडकुंज जे अकाउंट हलाइण वारा जेको इख्तियार हुया टैक्स सुप्रिटेंडेंट यूसुफ शेख खे जेको ॾियण वारो मामलो हुयो उन हवाले सां जेका आवाज़ न्यूज़ ते ख़बर नशर थी उन बाद लोकल गवर्नमेंट तहरीक में अची वई आहे। जंहिं महकमाती जांच में घुर्बल पंहिंजी डिपार्टमेंट जे 17 ग्रेड जे मुलाज़िम बहादुर अली महर के आरजी इज़ाफ़ी चार्ज टाउन कमेटी चूंडकुंज जी ॾियण जो ऑर्डर जारी कयो आहे। लोकल गवर्नमेंट सिंध जे जारी थियल ऑर्डर मूजिबि कैपिटल काउंसिल जे मुलाज़िम बहादुर अली महर जेका आरजी इज़ाफ़ी चार्ज संभालींदो जारी थियल ऑर्डर में 7 ॾींहंनि अंदरि खेसि नौकरीअ जे कागज़नि जी वेरिफिकेशन कराइण जो अॻु वास्तविक शर्त लागू थियल आहे। जॾहिं त 27 जनवरी ते 7 ॾींहं अंदरि बहादुर महर के वेरिफिकेशन कराइणी पर न करण बावजूद ॾहें टाउन जी इज़ाफ़ी चार्ज जो लोकल गवर्नमेंट के इनाम ॾिनो वियो आहे। कामोड़नि जी मुक़ररनि ऐं बदिलनि सबबि चूंडको ऐं थोरे जो पहाड़ो शहर आहे उते मसइलनि जा अंबार लॻी विया आहिनि ऐं टाउन कमेटी चूंडको जी जेका बजट आहे उहा हर महीने कागज़ी कार्रवाई में हड़प कई थी वञे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।